वहदत दा दरिया इलाही जिथे आशिक लेंदे तारी हू। मारन टुबियां कढन मोती आयो आपे वारी हू। दुर्रे यतीम विच लय लश्कारे जिवें चुन लाटां मारी हू। सो क्यों नहीं हासिल भरदे बाहू जेड़े नौकरनी सरकारी हू। तर्जुमो ऐ सालिक वहदत जो दरिया इलाही रहमत आहे जिते ज़ात हक़ीक़ी जा आशिक तरन था। इहे आशिक वहदत जे दरिया में टुबियूं हणनि था ऐं पंहिंजे ज़ाती इरफ़ान मुताबिक़ वारे वारे सां मोती कढनि था। मार्फत जे दरिया जे मोतियुनि मां हिकु दुर्रे यतीम यानी हुज़ूर अलैहिस्सलात वसलाम जन जी तजल्ली ऐं नूर आहे जंहिंजो शुआ ऐं रोशनी हर तरफ़ पखिड़ियल आहे। ऐं बाहू पोइ उहे तरीक़त जा साहिब मदीने सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नौकर हूंदे बि बारगाह नबूअत करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में इख़लास वारदात जो महसूल अदा छो नथा कनि। सम्झाणी हिन बैत में हज़रत सुल्तानुल आरिफ़ीन फ़रमाए थो त अल्लाह ताला जी रहमत जो दरिया हर वक़्तु मोजज़न ऐं जारी आहे। ख़ुदा ताला जा ख़ासि बाना आरिफ़ ऐं उशाक त इरफ़ान इलाही मां फैज़याब थियनि था ऐं उन्हनि दुर्रे यतीम हुज़ूर अलैहिस्सलात वसलाम जन जी ज़ात बाबरकात जो कुर्ब हासिल कनि था। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हक़ीक़त रोशन आहे। पोइ उम्मत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इत्बा ऐं पैरवी करण में गफ़लत छो था कनि। जॾहिं त क़ुरान शरीफ़ में अल्लाह तबारक व तआला फ़रमाए थो बिस्मिल्लाहिर रहमान रहीम कमा अरसलना फ़ीकुम रसूलम मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमत व युअल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून फ़ज़कुरूनी अज़कुरकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून। सूरह बकरा। तर्जुमो जहिड़ी तरह अव्हां ते नेमत पूरी कईसूं तहिड़ी तरह अव्हां मंझां पैगम्बर अव्हां में मोकिलियोसीं जो असां जूं आयतूं अव्हां ते पढ़ंदो आहे ऐं अव्हां खे पाक कंदो आहे ऐं अव्हां खे किताब ऐं हिकमत सेखारींदो आहे ऐं जेको न ॼाणंदा हुयो सो पिणु अव्हां खे सेखारींदो आहे। तंहिं करे मूंखे यादि करियो त आउं अव्हां खे यादि करियां ऐं मुंहिंजो शुकुरु करियो ऐं मुंहिंजे बेशुक्री न करियो। या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। तर्जुमो ऐ इंसानो बेशक अव्हां वटि अव्हां पालणहार खां हिकु पकी सनद सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आई आहे ऐं अव्हां ॾांहुं चिटो सोझरो क़ुरान पाक लाथोसीं। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। तर्जुमो बेशक अव्हां वटि अल्लाह वटां नूर सैयद आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पधरो किताब क़ुरान आयो आहे। इन ई बैत में हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह क़ुरान शरीफ़ जी रोशनीअ में उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गफ़लत खां बेदार करे थो ऐं फ़रमाए थो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैरवी ऐन फ़र्ज़ आहे ऐं वहदत जे दरिया में मुस्तग़रक़ उशाक हमेशह हज़रत सोने आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ात गिरामी जे नूर तजली जे मुशाहिदे मां फैज़याब थींदा रहनि था।